साथियों, सजी सिंध ते हुकूमत कंदड़ जनाब आसिफ अली ज़रदारी साहब पंहिंजे घर में ख़बर न आहे छो डिॼे पियो। STP जे एहतजाज ते मुसलसल लठबाज़ी थिए पई, कारकुननि जूं गिरफ़्तारियूं थियनि पियूं, नौजवाननि खे खंभे उन्हनि खे हाफ फ्राई कयो पियो वञे। SSP नवाब शाह मुकमल तौर ते कमदारीअ जो किरदारु अदा करे रहियो आहे। पुलिस अमलदार SHO सभु पटेवाला बणिजी विया आहिनि ज़रदारी हाउस जा। आसिफ अली ज़रदारी खे आख़िर कहिड़ो ख़तरो आहे STP मां? मुसलसल हिकिड़े जमहूरी एहतजाज ते लठबाज़ी थी रही आहे। ख़बर न आहे त आसिफ अली ज़रदारी साहब आख़िर STP जे कारकुननि खां एतिरो छिरकियल छो आहे। SSP पटेवाली जो किरदारु अदा करे रहियो आहे। मुसलसल कारकुननि जी गिरफ़्तारी शर्मनाक अमल आहे। आउं सम्झां थो त ज़रदारी साहब खे फ़राक़ दिलीअ जो मुज़ाहिरो करणु खपे। ज़रदारी साहब पंहिंजे ई शहर में पंहिंजे ई माण्हुनि ऐं वोटरनि खे माराए रहियो आहे, पुलिस जे हथां हुननि ते लठबाज़ी कराए रहियो आहे ऐं कारकुननि खे हाफ फ्राई कराए रहियो आहे। इहो मामिलो इंतिहाई ख़तरनाक आहे, ख़राबु आहे। पुलिस खे अहिड़ो किरदारु अदा न करणु खपे। एहतजाज करणु हर माण्हू जो जमहूरी हक़ु आहे। निसार कीरियो हिकु सियासी पार्टी जो अॻुवाण आहे ऐं सिंध जा माण्हू हुन सां इलाही मोहबत कनि था, प्यारु कनि था। जेकॾहिं निसार कीरियो खे वधीक तंग कयो वियो ऐं हुनखे चैलेंज कयो वियो त इहो मामिलो इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल अख़्तियार करे वेंदो, ॻाल्हि बग़ावत ताईं पहुचंदी ऐं पोइ हुनखे रोकणु शायदि नवाब शाह जे पुलिस जे वस में न रहंदो। ऐं सम्झां थो त सॼी सिंध खे जे कारकुननि खे हिन जी मज़मत करणु खपे ऐं पीपल्स पार्टी ख़बर न आहे छो बौखलाहट जो शिकार आहे। नवाब शाह कंहिं हिकु माण्हू जी जागीर न आहे। नवाब शाह में रहंदड़ सभिनी माण्हुनि जो हक़ु आहे नवाब शाह जी सियासत ते, नवाब शाह शहर ते। उन करे आउं सम्झां थो त घटि में घटि सियासी माण्हुनि ते जेका लठबाज़ी थिए थी पई, सियासी माण्हुनि सां जेका ज़्यादती थी रही आहे, उहा न थियणु खपे। असीं त हुनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था ऐं ॿियनि सियासी पार्टियुनि खे, सियासी अॻुवाणनि खे नवाब शाह में थींदड़ ज़्यादती ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ु आवाज़ु उथारणु खपे ऐं पुलिस जेका आहे उहा शहर खे, सियासी कारकुननि खे यरगमाल बणाए वेठी आहे, जेको अमल इंतिहाई क़ाबिल मज़मत आहे। असीं त हिन जी मज़मत कयूं था ऐं उमेदु कयूं था त पीपल्स पार्टी ज़रदारी साहब वॾी दिलि जो मुज़ाहिरो कंदा ऐं ख़ौफ़ मां ॿाहिरि निकिरंदा। पाण सॼी सिंध ते हुकूमत करे थो ऐं नवाब शाह में एहतजाज बि बर्दाश्त नथा कनि। उहो इंतिहाई अफ़सोस जहिड़ो मक़ामु आहे।